डिप्टी मेयर सलमान मुराद 19 जून ते उहदे जो कसम खणंदा। कसम खणण वारी तकरीब गुलशन जिना पोलो ग्राउंड में शाम 5 वॻे मुनक़द कई वेंदी। इलेक्शन कमिश्नर सिंध एजाज़ अनवर चौहान मेयर ऐं डिप्टी मेयर कराची खां कसम वठंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करिया आहियूं। नओं चूंडियल मेयर मुर्तज़ा ऐं डिप्टी मेयर सलमान मुराद 19 जून ते उहदे जो कसम खणंदा। कसम खणण वारी तकरीब गुलशन जिना पोलो ग्राउंड में शाम 5 वॻे मुनक़द कई वेंदी। अहम ख़बर अवां सां शेयर करिया आहियूं। नओं चूंडियल मेयर मुर्तज़ा ऐं डिप्टी मेयर सलमान मुराद 19 जून ते उहदे जो कसम खणंदा। कसम खणण वारी तकरीब गुलशन जिना पोलो ग्राउंड में शाम 5 वॻे मुनक़द कई वेंदी। इलेक्शन कमिश्नर सिंध एजाज़ अनवर चौहान मेयर ऐं डिप्टी मेयर कराची खां कसम वठंदो। ख़बर अवां सां शेयर करिया आहियूं। नओं चूंडियल मेयर मुर्तज़ा ऐं डिप्टी मेयर सलमान मुराद 19 जून ते उहदे जो कसम खणंदा। कसम खणण वारी तकरीब गुलशन जिना पोलो ग्राउंड में शाम 5 वॻे मुनक़द कई वेंदी। इलेक्शन कमिश्नर सिंध एजाज़ अनवर चौहान मेयर ऐं डिप्टी मेयर कराची खां कसम वठंदो। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफलाइन ते मौजूद आहे कराची का चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, नओं चूंडियल मेयर मुर्तज़ा ऐं डिप्टी मेयर सलमान मुराद 19 जून ते उहदे जो कसम खणंदा। वधीक तफ़सील नवां ढाका कजो। बिल्कुल कयूं। कराची जो नओं चूंडियल मेयर ऐं डिप्टी मेयर जे जेका हलफ बिरदारी जे हवाले सां जेका मामलो आहे उन ते इलेक्शन कमीशन शेड्यूल जारी कयो वियो। हुन में ॿुधायो वियो त मुर्तज़ा ऐं सलमान मुराद 19 जून ते पंहिंजे उहदे जो कसम खणंदा। इन हवाले सां जेका कसम खणण वारी जेका तकरीब आहे गुलशन जिना पोलो ग्राउंड उन में रखी वई आहे। तकरीब शाम 5 वॻे कयो वेंदो। वज़ीर आज़म कराची जेको नओं मेयर जेको हुन जे हवाले सां उनमें सूबाई जेको अनवर चौहान मेयर ऐं डिप्टी मेयर कराची खां कसम खणाईंदो ऐं मुर्तज़ा सलमान मुराद इन हवाले सां 15 जून ते जेको चूंड थी हुई मेयर ऐं डिप्टी मेयर जी उनमें कराची जे मेयर ऐं डिप्टी मेयर चूंडिया विया। इन हवाले सां इलेक्शन कमीशन बाज़ाब्ता तौर ते शेड्यूल जारी कंदे 5 बजे शाम जो सुभाणे छंछरु सूमर जे ॾींहुं कसम इलेक्शन कमिश्नर सिंध जेको एजाज़ अनवर चौहान मेयर ऐं डिप्टी मेयर खां कसम खणाईंदे गुलशन जे नाले सां जेको सुञातो वेंदड़ बाग आहे उन में खणाई वेंदी ऐं उते बाज़ाब्ता तौर ते तकरीब आहे हुनजी शाम जो 5 वॻे आगाज़ थींदो।